रमज़ान हुआ शहरु सब्र, रमज़ान मुबारक सब्र जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ असांखे सब्र करणु सेखारींदो आहे, सब्र करण जी तरकीब सेखारींदो आहे। इंसान जी ज़िंदगी में सब्र वॾी अहमियत रखण वारी शइ आहे। बेसब्रो इंसान, तकड़ करण वारो इंसान, हर शइ जो तकड़ो नतीजो हासिल करण वारो, चाहे तो मूंखे जल्दी हिन शइ जो नतीजो मिले, चाहे तो हर शइ मुंहिंजे साम्हूं अचे, या का मुसीबत अचे तो उन ते रड़ियूं वाका करे, दाहूं करे, इहो इंसान जे लाइ बुरी आदत आहे। इंसान भलो उहो आहे जेको सब्र सां जुड़ियल आहे, सब्र करण वारो आहे। ज़िंदगी इंसान जी हिकिड़ी इम्तिहान गाह आहे। दुनिया हयाती दुखनि जो घर आहे। सदाई इंसान सुखियो कोन हूंदो आहे, कॾहिं दुख बि आहिनि, कॾहिं सुख आहिनि। इंसान जे लाइ कदम कदम ते, हर ज़िंदगी जे हर कदम ते कॾहिं आंच आहिनि, कॾहिं तकलीफ़ूं आहिनि, कॾहिं आज़माइशूं आहिनि। मोमिन पाने जी सुञाण इहा आहे, ईमान वारे जी सुञाण इहा आहे जो हर आज़माइश ते अल्लाह जी ख़ातिर सब्र करे ॾेखारींदो आहे, सब्र वारो बणिबो आहे। सब्र ईमान आहे। इंसान जे अंदरि जे सब्र अची वञे, सम्झो त ईमान अची वियो आहे। सब्र जो सिलो जन्नत खां सवाइ ॿी का शइ न आहे। मदीने वारे साईं फरमायो जेको सब्र करे उनखे अल्लाह ताला जन्नत में रवानो फरमाईंदो। क़ुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, हे ईमान वारो अल्लाह का मदद वठो ऐं सब्र ऐं निमाज़ का मदद वठो। अल्लाह का इस्तिआना तलब कयो, सब्र कयो ऐं निमाज़ का मदद वठो। छो? इन्नल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। सुभान अल्लाह। वॾे में वॾो ऐलान आहे। जेकॾहिं माण्हू गौर ऐं फिक्र करे, असीं इंसान आहियूं, असीं बेहैसियत आहियूं, बेवक़्त आहियूं, अल्लाह अहकमुल हाकिमीन आहे, बेनियाज़ आहे, समद आहे। सो अल्लाह तो फरमाए तव्हां जेकॾहिं सब्र कयो, मूं अल्लाह जो ऐलान आहे, इन सब्र करण वारे सां मां अल्लाह गॾु आहियां। जेकॾहिं अल्लाह जो साथ मिली वञे, रब जो साथ नसीब थी वञे, ॿी कहिड़ी नेमत खपे असांखे। ॿी जॻह ते रब काइनात इरशाद फरमायो त इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब, बेशक जेके सब्र करण वारा आहिनि, मामलात ते सब्र कनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे अणगणिया अणघुरिया अजर इनाम अता फरमाईंदो। निमाज़ पढ़े घणे घणे अजर मिलंदा। साईं मुंहिंजा जिहाद करे घणे घणे अजर मिलंदो। ख़ैरात करे जेतिरी ख़ैरात कई उनजे मुताबिक़ अजर मिलंदो। हिकु रुपयो ख़ैरात करे 10 दुनिया 70 आख़िरत ॻण पाए, हिसाब मुक़ररु थियल आहे। पर जेको सब्र करे न, सब्र वारे जे लाइ ॻणप न आहे, अंग अखर मुक़ररु थियल न आहिनि। अल्लाह तो फरमाए हिकु मां अल्लाह ॼाणां थो, ॿियो हुन क़यामत जे ॾियारे बानो ॼाणंदो त हुनखे केतिरो अजर मिलियो आहे। अणगणियूं अजर इनाम अल्लाह हुनखे अदा कंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आहे, बुज़ुर्ग जो कौल आहे त असब्रु मिफ्ताहुल फर्ज, सब्र कुशादगी जी चाबी आहे। जे सब्र कयो न, उन जे लाइ कुशादगी पैदा थी वई, उन जे लाइ वुसअत पैदा थी वई। उनखे अल्लाह ताला साईं मुंहिंजा कुशादगी जा दरवाज़ा, आसानी जा दरवाज़ा, फरहत ऐं सुकून जा दरवाज़ा खोले ॾींदो। बेसब्री करण वारो हमेशह परेशान हूंदो। मिसाल तौर जेको माण्हू सब्र नथो करे न, त ॻणितियुनि में पइजी वेंदो, बदिले वठण जी सोचींदो, साईं मुंहिंजा परेशानी में अची वेंदो, कीअं कयां, छा कयां। जेको माण्हू सब्र करे न, उन गोया खे पंहिंजो मामिलो पंहिंजे अल्लाह जे हवाले करे छॾियो। कंहिं तकलीफ़ ॾिनी, कंहिं हक़ खाधो, कंहिं ज़्यादती कई, कंहिं ज़ुल्म कयो, हिन सब्र कयो। सब्र कयो मतिलबु चई त मुंहिंजा मौला तूं ॼाणी, इहो ॼाणे, मूं पंहिंजो मामिलो तुंहिंजे हवाले करे छॾियो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमा सब्रु इंद सदमतिल ऊला, जेॾी महिल इंसान जो हक़ीक़ी सब्र इहो आहे त जेॾी महिल मुसीबत अचे, सदमो पहुचे, उन वक़्तु सब्र करे ॾेखारे। उन वक़्तु जेॾी महिल परेशानी आई न, उन ई वक़्तु सब्र करे ॾेखारे। ईअं न त पंहिंजो हथ हणी पूरो करे, जेॾी महिल पूरो न लहे पोइ चयो यार हाणे सब्र थो कयां। सम्झो था, हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि असां वॾा साबरीन आहियूं, गारियूं बि ॾींदा, घटि वधि बि ॻाल्हाईंदा। घणनि माण्हुनि जी आदत आहे, मूं ॾिठो आहे। अवल चवंदा असां वॾा साबरीन आहियूं, असां सब्र कयो आहे, असां माफ़ करण वारा आहियूं। हेकर त बदिलो वठण जी कोशिशि कंदा।
हेकर गारियूं ॾींदा, घटि वधि ॻाल्हाईंदा, जॾहिं पूरा न पवंदा साम्हूं वारो को ॾाढो मुड़सी कंदो, ॾाढो हूंदो, ओॾी महिल चवंदो यार मां सबुर थो कयां। नबी साईं फरमायो ईअं न, सबुर इहो आहे इंद सदमतिल ऊला, जेॾी महिल मुसीबत पहुचे फौरन सबुर करे, माना फौरन पंहिंजो मामिलो अल्लाह जे हवाले करे, इहो सबुर करणु आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल ईमान निस्फान, ईमान जा ॿ हिस्सा आहिनि। ईमान जा घणा हिस्सा आहिनि? ॿ हिस्सा आहिनि। निस्फुन सब्रुन व निस्फुन शुक्रुन, हिकिड़ो हिस्सो सबुर आहे, ॿियो हिस्सो शुक्र आहे। जे सबुर बि कयो शुक्र बि कयो, उन गोया के ईमान जा ॿई जुज़, गोया के मुकम्मल ईमान हासिल करे वरितो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असब्रु कंज़ुम मिन कुनूज़िल जन्नत, सब्र जन्नत जे खज़ाननि मथां हिकु खज़ानो आहे। जंहिंखे सब्र जी तौफ़ीक़ मिली वञे, गोया के उनखे अल्लाह ताला जन्नत जो खज़ानो अता फरमाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। ऐं हज़रत सैयदना हैदर कर्रार मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए सब्र ईमान लाइ ईअं आहे जीअं जिस्म जे लाइ मथे जी हैसियत आहे। हे जिस्म आहे, हले थो, घुमे थो, ॻाल्हाए थो, खाए थो, पीए थो, हले थो, रोज़ो रखे थो, निमाज़ पढ़े थो। जिस्म छो? मथे ते सिर आहे, मग़ज़ आहे, दिमाग़ आहे। हे मथो आहे त जिस्म कमु करे थो। हितां मथो हितां कटिजी वञे, अलॻि थी वञे, न हथ कमु कंदो, न पेर कमु कंदा, न साईं मुंहिंजा इंसान जो माथो कमु कंदो, न दिलि कमु कंदी, न जिगर कमु कंदो, न फिकुड़ कमु कंदा, न गुर्दा कमु कंदा। सॼो आज़ाए जिस्म ख़तम थी वेंदा, फना थी वेंदा। हज़रत हैदर करार थो फरमाए जंहिंजे अंदरि ईमान न आहे, गोया कि उनजे ईमान जो मथो कटियल आहे, न उनखे निमाज़ फ़ाइदो ॾींदी, रोज़ो, ज़कात, ख़ैरात, हज, साईं मुंहिंजा उम्रा सभई उनजा ज़ाया आहिनि। अवल सब्र करे ॾेखारे, ख़बर पवंदी त हाणे हिन जे अंदरि ईमान पैदा थियो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सब्र ज़ियाउन, सब्र त नूर आहे, रोशनी आहे। जंहिंजे अंदरि सब्र अची वञे, ज़िंदगी उनजी खे अल्लाह ताला रोशन करे छॾींदो आहे। सब्र कीअं कजे, तरीक़ो छा आहे, उहो अल्लाह ताला रोज़े जे ज़रिए सेखारियो। तवज्जो जो आख़िरी ॻाल्हि सम्झायां तव्हांखे। ॾिसो, तव्हां रोज़ो खोलियो था, रोज़ो खोलण जो टाइम आहे, इफ्तारी जे लाइ वेठा आहियूं, साम्हूं दस्तरख़्वान लॻो आहे, साम्हूं दस्तरख़्वान पियो आहे, हुन ते मानी पई आहे, साईं हुन ते पाणी पियो आहे, हुन ते फ्रूट बि पियो आहे, हुन ते शरबत पिया आहिनि, मनपसंदि शयूं रखियूं आहिनि, पकोड़ा पिया आहिनि, समोसा पिया आहिनि, रोल पिया आहिनि, हर शइ रखी आहे। खाईंदो तव्हां जेसीं अज़ान न अचे तेसीं रोज़ा, जेको रोज़ाए थो हूंदो सो जेसीं अज़ान न ॿुधे, जेसीं वक़्तु न थिए तेसीं खाईंदो? हरगिज़ कोन खाईंदो। भली केतिरो पसंदीदा अमल हुजे, केतिरी बि शदीद बुख लॻी हुजे, माण्हू चवंदो अञा वक़्तु कोन थियो आहे इफ्तारी, इफ्तारी जो टाइम कोन थियो आहे। इफ्तारी जो टाइम अचे, हाफ़िज़ ख़ालिद लाउड खड़काए त पोइ असां साईं मुंहिंजा खजूर गड़ी बात में विझूं। सम्झ में ॻाल्हि आई? साईं मुंहिंजा टाइम गुज़री बि वञे, हाफ़िज़ ख़ालिद लाउड कोन खड़कायो है, हमरा अञा इंतज़ार में आहे, लाउड छो कोन खड़कियो, अल्लाह अकबर, हाफ़िज़ जो अज़ान जो आवाज़ छो कोन आयो, उहो अज़ान चवे त असां रोज़ो खोलियूं न। थींदो आहे ईअं। इहो आहे सब्र करणु। तव्हां वक़्त जो इंतज़ार कयो। ज़िंदगी जा हड़ई मामला कीअं आहिनि, उन्हनि जो वक़्तु मुक़ररु आहे। वक़्त खां अॻे न तव्हांखे मिली सघे थो, न क़िस्मत खां वधीक तव्हां कुझु हासिल करे सघो था। वक़्त ते हर शइ मिलणी आहे। जेका शइ तव्हांखे बचपन में मिलंदी न, उहा बचपन में मिली वेंदी। जेका जवानी में मिलणी आहे, सा तव्हांखे बचपन में शइ नथी मिली सघे। तव्हां 5 सालनि जे ॿार जी शादी कराईंदो? कोन कराईंदो। शादी थींदी तॾहिं जॾहिं उहो बालिग़ थींदो, वॾो थींदो, सम्झ वारो थींदो, सोच वारो थींदो, पोइ शादी थींदी आहे। सुभान अल्लाह। रोज़ो ईअं असांखे सब्र करणु सेखारे थो। वक़्त जो इंतज़ार कयो, अल्लाह जे फ़ैसिलनि ते राज़ी रहो। इंशा अल्लाह अल्लाह पंहिंजे ॿारनि जे लाइ ग़लति फ़ैसिला न कंदो आहे। रब लिखी छॾियो आहे, रब उहो फ़ैसिलो कंदो, तूं रुॻी सब्र करे वे, अल्लाह ताला नूर वांगुरु तुंहिंजी ज़िंदगी मुनव्वर ऐं रोशन फरमाए। पंहिंजे अंदरि सब्र पैदा कयो। 30 ॾियारा हिन शइ जी प्रैक्टिस कयो।
प्रैक्टिकली तव्हां सपोर्ट करे ॾेखारियो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी थिए, अल्लाह असांखे साबिरीन बाननि में शुमार फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम। अल्लाहु आमीन। अल्लाह